अज जो वचन, सो किं बिसरे जिन सब किछ दिया। सो क्यों बिसरे जिन सब किछ दिया। सो किं बिसरे जे जीवन जिया। सो क्यों बिसरे जी जीवन जिया। वो कीअं विसरे जेको सभु कुझु ॾेई रहियो आहे। उहो कीअं विसरे जंहिं सॼो जीवन असांखे ॾिनो आहे। हिन पद में तव्हां बार बार श्रवण कंदव, सो कीअं विसरे, सो कीअं विसरे, सो कीअं विसरे। हिन जो अर्थ एतिरो ई आहे कि उहो न विसरे, न विसरे, न विसरे। विसर नाहीं दातार, अपना नाम देह, गुण गावां दिन रात, नानक चाह एह। सबना जियां का एक दाता, सो में विसर न जाई। नानक नाम मिले तां जीवां, तन मन थी वे हरिया। हर पंक्ति जो अर्थ इहो ई आहे कि भगवान विसरे न, भगवान सदा यादि रहनि। भगवान जे भुलण में ई सभु दुख आहिनि। भगवान जे भुलण में ई त जनम मरण आहे। अंत समय भगवान यादि न ईंदो आहे त वरी जनम थींदो आहे, वरी गर्भ में। भगवान यादि अचे त पोइ कहिड़ी कमी आहे। चओ हरे राम, हरे राम। असां चवंदा आहियूं तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है। असांखे चवणु खपे तुम यादि हो जो मेरे, किस चीज की कमी है। भगवान कंहिंसां गॾु न आहे। भगवान त पशु पक्षी जीव जंतु सभिनि सां गॾु आहिनि। हिकु घटि न आहे जंहिंमें भगवान न हुजनि। ॿुधायो न कंहिंमें भगवान कोन्हनि। डोंगरे जी महाराज चवनि था त उन जीव में बि भगवान आहिनि। जंहिं जीव खे कसाई कटे रहियो आहे ऐं उन कसाईअ में बि भगवान आहिनि जेको हिंसा करे रहियो आहे। लेकिन यादि ॿिन्ही खे कोन्हे। न उन जीव खे भगवान यादि आहे ऐं न उन कसाईअ खे भगवान यादि आहे कि मां जेको करे रहियो आहियां छा करे रहियो आहियां। चओ हरे राम, हरे राम। भगवान काथे न आहिनि। भगवान त सभिनि सां साण आहिनि। भगवान कंहिंसां भेदभाव न कयो आहे। पूरा जा पूरा, ओतिरा जा ओतिरा भगवान हर क्षण, हर समय, हर प्राणीअ सां गॾु आहिनि। लोक परलोक सभिनी लोकनि में जाते काथे सुईअ जे नोक जेतिरी जॻह कोन्हे जाते भगवान न हुजनि। सभु कुझु भगवान में। भागवत में ॿई रूप ॿुधाया विया आहिनि। भगवान जे ॿाहिरि कुझु कोन्हे ऐं कोई अहिड़ो कोन्हे जंहिंजे अंदरि भगवान न हुजे। त हाणे ॿुधायो कमी काथे आहे। कमी इहा ई आहे कि असांखे भगवान यादि कोन्हनि। तॾहिं बार बार चवनि था सो कीअं विसरे। हनुमान जी चवनि था कि तव्हां यादि हो त मूंखे रावण लखनि लखनि राक्षसनि पकड़े वरितो, मां अकेलो, हो लखे माण्हू, रावण जहिड़ो जंहिं टई लोक खाली कराए छॾिया, पंहिंजो राज करे छॾियो, उन जो बि प्रभु मूंखे भउ न थियो। छाजे करे? छो जो तव्हां मूंखे यादि हो। कह हनुमंत विपत्ति प्रभु सोई, जब तव सुमिरन भजन न होई। विपत्ति इहा न आहे कि लखे राक्षसनि जे विच में मां अकेलो हुउमि। विपत्ति त इहा आहे जंहिं क्षण तव्हां भुलिजी वेंदा आहियो। चओ हरे राम, उहा ई विपत्ति आहे। तव्हांखे भुलिजी न वञो। त हिते चवनि था पिया कि सो कीअं विसरे जिन सभु कुझु दिया। उहो भगवान छो विसरे जिन सभु कुझु ॾिनो आहे। असांखे कॾहिं ख़्याल बि न ईंदो आहे। असां सोचींदा आहियूं भगवान छा ॾिनो। सभु कुझु त मां बणायो आहे, सभु कुझु मां ठाहियो आहे। मां महिनत कई त दुकानु ठाहियो, मां महिनत कई त पैसा कमाया, मां पसंदि कयो त मुंहिंजो रिश्तो थियो, मां ज्ञान ॾिनो, मुंहिंजा ॿार अॻिते वधिया, मां हे कमु कयो त मूंखे यश मिलियो, मां हे कम बंदि कराया, हे चालू कया, हे गुण पाण में आंदा, हे दुर्गुण दूर कया। सभु मां ई त कयो आहे। हाणे ॿुधायो भगवान इंसानी ने बणाया असांखे त असां छा कयूं।
ॿिया बि त ॾाढी निकृष्ट योनियूं आहिनि, कुतनि जी, सूअर जूं, नांगनि जूं, विछुनि जूं, कहिड़ी कहिड़ी आहिनि, अहिड़ा अहिड़ा जंहिंजा नाला ई पतो कोन्हनि। 84 लख गिनती न करे सघंदासीं। काथे फाथल पिया हुजऊं आहे, छा कयूं आहे, कहिड़ो अभिमान कयूं आहे, करे छा सघूं आहे असां। तॾहिं चवनि था त सभु कुझु प्रभुअ जी देन आहे। असां चऊं था मां हे कयो आहे त हीअ ॻाल्हि थी आहे, हिन जो हे नतीजो आहे। अरे भॻवानु धरती न बणाया त खेती काथे थिया? भॻवानु मेघ न ठाहिया, बादल न ठाहिया त बरसाति काथे थिया? सूर्य रूप चंद्र रूप में भॻवानु वायु रूप में कृपा न करे हा त जीवन कीअं हले हा? सभु ॿार जीअरा बि त पैदा न थींदा आहिनि, कई जन्म सहित गुज़ारे वेंदा आहिनि। प्राण ई न हुजनि हा त छा कयूं हा? जंहिं जीवन ॾिनो आहे प्रभुअ, जीवन जिया, चओ हरे राम। हरे सभिनि खे सभई अंग बि त न हूंदा आहिनि, कई जन्मांध बि त हूंदा आहिनि, जन्म खां उन्हनि खे नेत्र बि त न हूंदा आहिनि, किन जा पोइ बि हली वेंदा आहिनि। शुखुर मनाइण लाइ त अनंत ॻाल्हियूं आहिनि। सभु कुझु भॻवानु ॾिनो आहे, हथ पेर सही सलामत ॾिना आहिनि, अखियूं ॾिनियूं, नेत्र ॾिना भॻवानु। वरी सभिनि खां वॾी ॻाल्हि बुद्धि ॾिनी, वरी सत्संग ॾिनो, मनुष्य चोलो ॾिनो, सम्झ ॾिनी, संतनि जो संग ॾिनो। अञा छा ॾियनि भॻवानु? सभु कुझु त भॻवानु ॾेई छॾियो, लेकिन असांखे दात प्यारी विसरिया दातारा। भॻवान जी ॾिनल हर शइ प्यारी आहे, केवल भॻवान ई प्यारा कोन्हनि। भॻवान जेके हथ ॾिना असांखे सेवा करण जे लाइ, उन्हनि खे कई माण्हुनि पापनि में लॻाए छॾियो। भॻवान पेर ॾिना त हली अच प्रभुअ जे द्वारे, संतनि जे सतगुरनि जे सेवा जे द्वारे हली अच। उन्हनि पेरनि सां असां ग़लति जॻह ते वियासीं। भॻवान नेत्र ॾिना प्रभुअ जी छवि निहारण जे लाइ, पवित्र स्थाननि जे दर्शन जे लाइ, प्रभुअ जे विग्रह जे लाइ, गौ माता जे लाइ, सतगुरनि जे लाइ। उन्हनि अखियुनि खे असां ॿियनि जा दोष ॾिसण में लॻाए छॾियोसीं। भॻवान बुद्धि ॾिनी त निरंतर असां प्रभुअ जो वीचार कंदा रहूं, मनन कंदा रहूं, भॻवान खे यादि कंदा रहूं। उन बुद्धीअ सां असां ॿियनि जी निंदा कईसीं, उन बुद्धीअ सां असां ॿियनि जा दोष ॾिठासीं, ॿियनि जो बुरो सोचियोसीं, ॿियनि सां नफ़रत कईसीं। वाणी ॾिनी त वाणीअ जे द्वारा तन मन पंहिंजो पवित्र करे छॾियूं। ॾींहं राति प्रभुअ जा गुणगान कयूं। श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपा। वाणी अहिड़ो अनमोल अस्त्र आहे कि केवल वाणीअ जो ई उपयोग करे त माण्हू भवसागर पार पइजी वञे, गुण ॻाईंदो रहे। लेकिन कमाल आहे उन वाणीअ जो बुरे खां बुरे, घटिया खां घटिया, किने खां किनो उपयोग कयोसीं। बक बक कंदा रहियासीं, ॻाल्हाईंदा रहियासीं, ॻाल्हाईंदा रहियासीं, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे कूड़ बि ॻाल्हायसि, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे निंदा बि थी वई। जेकी ज़बान वैकुंठ वठी हले, हाँ उन ज़बान जे द्वारा माण्हू नरक वञी रहे। केॾी पीड़ा जी ॻाल्हि आहे, दुख जी ॻाल्हि आहे। हरे राम, हरे राम। उन भॻवान खे भाई विसारे वेठासीं। करिणो छा आहे? प्रभु खे यादि ई त रखिणो आहे। सो कीअं विसरे जिन जीवन जिया, उहो ई त जीवन हलाए रहियो आहे। श्वास सांस में उहो ई त आहे। उहो पंहिंजो अस्तित्व ॿाहिरि कढी छॾे त असांजा प्राण निकिरी विया। अखियूं आहिनि ॾिसी न सघंदियूं, कन ॿुधी न सघंदा, पेर हली न सघंदा। उन जो जेको जीवात्मा में अंश आहे उहो ई त प्राण खणी रहियो आहे। उहो भॻवानु पंहिंजो चेतन तत्व कढी छॾे त शरीर त हिकिड़ी लाश थी वेंदी। उहो ई त ॾिसी रहियो आहे, उहो ई त ॿुधी रहियो आहे। सभिनि अंगनि में, इंद्रियनि में उन जी त शक्ति आहे। अभिमान जी रती मात्र बि जॻह ई कोन बचियल आहे। अभिमान जो ॿियो अर्थ मूर्खता आहे। चओ हरे राम, हरे राम। सम्झो था भाई, रावण अभिमान कयो यानी मूर्खता कई, भॻवान जी शरण न आयो, पाण खे वॾो सम्झई। नतीजो छा निकितो? आख़िर सर्वस्व नाश थी वियो। विभीषण अॼु बि राज करे रहियो आहे। अहंकार करण, अभिमान करण, इन जो ॿियो अर्थ आहे मूर्खता करण।
ॿियो कुझु बि कोन्हे। हे त उअं ई आहे, कोई सम्झी वठे त बसि मां ई संभाले वेठो आहे। जीअं कुतो बैलगाॾीअ जे हेठों अची वियो त सम्झे पियो त मां ई बैलगाॾी थो हलायां। कॾहिं कॾहिं छिपकली किरड़ी सम्झंदी आहे त छत मां ई संभाले वेठी आहे। हरे राम। हरे राम। रेल में कोई वञे ऐं सिर ते सामान रखी वेहे त छा उनजी कहिड़ी समझदारी आहे ॿुधायो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। अहंकार जी जगह ही कोन्हे साध संगत जी। अभिमान छॾे नित्य निरंतर प्रभुअ खे यादि कयूं, भगवान जा गुण ॻायूं। यादि न अचे त रोई करे वरी भगवान खे प्रार्थना कयूं त दातार तूं कृपा कर, महिर कर, तुंहिंजो स्मरण अचे, तुंहिंजी यादि अचे। अहिड़ी कृपा आहे। लेकिन कमाल जी ॻाल्हि आहे, सभु कुझु सम्झी करे सत्संग ॿुधी करे बि असां उहो ई जीवन जीअंदा आहियूं, उहो ई जीअंदासीं। मन में असां दृढ़ निश्चय करे वरितो आहे कि ॿुधंदा बि रहंदासीं। हाँ, गीता में भगवान जी बि वाणी ॿुधंदासीं, राम जी भी ॿुधंदासीं, रामायण में वाणी, संतन जा भी वचन ॿुधंदासीं, गुरु नानक जी भी वाणी ॿुधंदासीं। हा, पर कंदासीं उहो ई जेको करिणो आहे, कंदासीं उल्टो ई कमु, सिधो कमु बिल्कुलु न कंदासीं। मन ई मन में असां दृढ़ निश्चय करे वेठा आहियूं। चओ हरे राम। हरे कृष्ण। तॾहिं त एॾी उमिरि गुज़री थी वञे, 50-50 साल गुज़री था वञनि माण्हूअ खे, अञा लॻे थो त संसार ठाहे वठिजे, संसार संवारे वठिजे। अञा 4 ॻाल्हियूं बिगड़ियल आहिनि। अरे बाबा 50 साल उमिरि थी वई, अरे न अञा ॿारनि खे अकुल आहे छा? अरे पहिरियों 50 साले में माण्हू जंगल हली वेंदा, जॾहिं 1000 साल उमिरि हूंदी, चई उहे ज़माना विया। अरे त घर में रही त भजन कर भाई, वधीक न, तूं पंहिंजे ढंग सां धंधो वापार कर, 6 कलाक त कढ भगवान जे लाइ। न पोइ कढंदासीं। अचानक राम नाम संग थी वेंदी आहे। चओ हरे राम। हरे राम। हरे कृष्ण। हरे कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। संत ॾाढो बढ़िया उदाहरण ॿुधाईंदा आहिनि, ॾाढो प्यारो, ध्यानु ॾेई ॿुधिजो भाई। वैराग्य वचन में ज्ञान में प्रसंग ॿुधाईंदा आहिनि त हिकु बार वॾी कंहिं नदीअ में वॾो जानवर वहंदो पियो वञे। चओ हरे राम। हिकिड़ो कौओ अची उन मरियल जानवर ते अची वेठो ऐं मञण लॻो त वाह भगवान, मां त मौज में, मां त स्वर्ग में थी वियुमि, नदी वहे थी कल कल कंदी, बढ़िया मरियल जानवर आहे। हाणे उनखे चोंच हणी करे उनजो मांस खाइण लॻो ऐं बढ़िया सैर बि करण लॻो नदीअ में, आनंद बि वठण लॻो, पंख बि लॻल आहिनि, उॾामी घुमी वरी अची उन जानवर ते वेही थो रहे, वरी उनजो नोचे नोचे मांस थो खाए पियो ऐं सैर कंदो थो वञे। ॾाढो ख़ुशि आहे, गदगद आहे। मांस खाई खाई करे उनजो मांस घटिजी वियो ऐं सैर कंदो थो वञे। उनखे लॻे थो हे जानवर कॾहिं ख़तमु ई न थींदो ऐं उनखे लॻे थो मुंहिंजे मथां कोई ख़तरो ई कोन्हे। काफ़ी मांस खाई छॾी जानवर जो ऐं उन ते सैर थो करे, बढ़िया वेठो आहे। अचानक सैर कंदे कंदे खाई करे बढ़िया मांस उते वेठो हो ऐं सैर कंदे कंदे एॾो वॾो मगरमच्छ अची वियो, उन मांस सहित कांव खे बि अंदरि पूरो मुंहं में निगली वियो उनखे। चओ हरे राम। उन कॾहिं सोचियो बि न हो त हीअ मुसीबत ईंदी मुंहिंजे मथां। मगरमच्छ पाणी जे अंदरि अचानक साम्हूं अची करे अहिड़ो झपटो हणंदा आहिनि, चङा भला माण्हू होश न संभाले सघनि।
पंख हुया उॾामी न सघियो, ॾाढी बुद्धि हुई, कम न आई, सैर सपाटा निकिरी विया, भोजन त छॾियो, पाण ई भोजन ठही वियो, पंहिंजा ई प्राण निकिरी विया। इहो हाल चवनि था उन कांव जो न आहे, हिन जीवात्मा जो आहे। असां बि त उहो ई कमु करे रहिया आहियूं। आशा तृष्णा जा पंख लॻल आहिनि असांखे, संसार जे भोगन रूपी मास खे चोंच हणी खाईंदा था रहूं। भवसागर जी नदी वही रही आहे, उनखे मौज था वठूं, असां इंजॉय था कयूं, वैराग नथा रखूं त भाई पंख ॾिना आहिनि भॻवानु उॾामी करे कंहिं वृक्ष ते विया वञी मां पंहिंजे जॻह ते वापसि पहुचां, पंहिंजे घोंसले में न। सैर सपाटे में भुलिजी वियो, अचानक काल रूपी मगरमच्छ आयो ऐं सिधो उनखे खाई अंदरि करे छॾे। हरे राम। अहिड़ी दुर्दशा थी वई आहे भाई असांजी। त भॻवान खे अरदास कयो त असां जागूं, प्रभु कृपा कयो, वैराग अचे। बिन भय होए न प्रीत, बिना भव जे प्रीत न थींदी आहे। महाभारत में प्रसंग ईंदो आहे, जॾहिं पर्वतारोहण कंदा आहिनि न, हिमालय ते सभु पांडव वेंदा आहिनि न, जॾहिं त धीरे धीरे सभिनि जो देहपात थींदो आहे, शरीर किरंदो वेंदो आहे। केवल युधिष्ठिर महाराज धर्मराज वञी सशरीर स्वर्ग पहुता, बाक़ी भीमसेन महाराज, अर्जुन महाराज, नकुल महाराज, सहदेव महाराज, माता द्रौपदी, सभिनि जो देहपात थी वियो। हालांकि भक्ति कई त अर्जुन महाराज त अॼु बि गोलोक में आहिनि, भॻवान कृष्ण सां नर नारायण आहिनि। लेकिन ये सभु कथाऊं असांखे ज्ञान ॾियण जे लाइ, असांजो भलो उद्धार करण जे लाइ। हाणे द्रौपदी माता यात्रा कंदे कंदे वीचार पई कहे, अरे छा थियो, ठीकु आहे मुंहिंजो तिरस्कार थियो, अपमान थियो, लेकिन कहिड़ी ज़रूरत हुई एॾी वॾी मां महाभारत कराए छॾी। सही वञा हा, अपमान सही वञा हा, कर्म जो विधान त परमात्मा जे वैसे ई हथ में आहे, मूंखे बि कहिड़ी ज़रूरत हुई। पंहिंजे 5 पुटनि जी हत्या करण वारे खे द्रौपदी माता क्षमा करे छॾियो। देवकी माता पंहिंजे 6 पुटनि जे हत्यारे कंस खे क्षमा करे छॾियो। भागवत पढ़ी ॾिसो, क्षमा करे छॾियो। तॾहिं त भॻवानु हुन जा पुट बणिजी आया, ईअं बणिजी आया। द्रौपदी माता खे इहो मन में अंतिम समय आत्मग्लानी थी आहे, हुनजे मन में अफ़सोस थियो आहे, पश्चाताप थियो, ओहो मां सही वञा हा। समत्वम योग उच्यते, समताई त वॾी आहे, क्षमा परमो धर्म, कंहिंखे माफ़ करणु वॾो धर्म आहे। ओहो मुंहिंजे करे सभु एॾी वॾी महाभारत थी वई, जबकि सभु श्री कृष्ण जे इच्छा सां थी। लेकिन वेंदे वेंदे द्रौपदी माता परम ज्ञान ॾेई वई कि ये त होनी हुई, भॻवान खे कराइणी हुई। न त धीरज रखो भाई, समता रखो। हिकु ई असांजे अंदरि मलाल हुजे, हिकु ई पीड़ा हुजे, हिकु ई दुख हुजे, हिकिड़ो ई कष्ट हुजे, कहिड़ो कि असांखे भॻवान छो न मिलिया आहिनि, भॻवान जी प्राप्ति छो न थी आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद, वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपा। हिकिड़ी ॻाल्हि जो जवाब जो भाई, तव्हां वञो था वापसि, 3 माण्हू, हिकिड़ो माण्हू ॾाढे प्यार सां तव्हांजी प्रतीक्षा करे रहियो आहे, तव्हांजे लाइ वेठो आहे, तव्हां सां मिलण जे लाइ, तव्हांखे संदेश पहुतो आहे। ॿियो माण्हू जेको आहे तव्हां सां परिचय त अथसि, पर मतिलबु कोई कोन्हेसि, तव्हांखे सुञाणे न, तव्हांखे चाहे थो, न सॾु थो करे, न तव्हां सां मिलणु थो चाहे। ऐं टियों माण्हू त अहिड़ो आहे कि सुञाणे ई कोन तव्हांखे, नालो ॿुधो अथई तव्हांजो, लेकिन न तव्हां सां मिलणु थो चाहे, न परिचय करण ई थो चाहे पियो।
आ हिकु माण्हू तव्हांजे लाइ तरसे थो, तव्हांजे प्रेम में, प्रतीक्षा में तव्हांजो इंतज़ार थो करे। हाणे ॿुधायो तव्हां सभिनि खां पहिरियों काॾे वेंदो? कंहिंसां मिलणु पसंदि कंदव? टिनि माण्हुनि मां कंहिंसां मिलंदव ॿुधायो न भाई? जेको तव्हांखे सुञाणे ई कोन उन सां मिलंदव, या जेको सुञाणे पर तव्हां सां मिलणु नथो चाहे उन सां मिलंदव, या जेको तव्हांजो वीचारो प्रेम सां प्रतीक्षा करे रहियो, प्रेम सां पहिरें नंबर वारे सां मिलंदव न? भगवान बि ईअं आहिनि। भगवान स्वामी राम सुखदास महाराज चवनि था पंहिंजो पाण खे कंहिंजे मथां थोपींदा न आहिनि, चिंगम वांगुरु बबलगम वांगुरु चिपकाईंदा न आहिनि ज़बरदस्ती। जेको सॾु कंदो आहे, जेको भगवान खे यादि कंदो आहे, रोअंदो आहे, तड़फंदो आहे, व्याकुल थींदो आहे, उन वटि भगवान ईंदा आहिनि। हा, सिर कटण सां बि अगरि भगवान मिली वञनि हा त पहिरियों रावण खे मिलंदा, उन त हज़ारे बार सिर कटिया, ॿुधायो। लेकिन प्रभुअ सां त द्वेष ई कयो उन। अरे भाई, भगवान भाव जा भूखा आहिनि, खून जा भूखा न आहिनि तव्हांजे। छा थी वियो आहे असांखे? भगवान क्रिया सां न भाव सां मिलंदा आहिनि। भावग्राही जनार्दन, भाव खे सम्झो। राजेश्वरानंद महाराज चवनि था प्रतीक्षा कयो, इंतज़ार कयो भगवान जो, जीअं शबरी माता कयो। असां इंतज़ार ई नथा कयूं, उनजे राह में ई न वेठा आहियूं त भगवान छाजे करे अचनि? ॿुधायो न। असां कॾहिं इंतज़ारु कयो आहे कि न हिकु न हिकु ॾींहुं भगवान ईंदा भाई, असांखे बि दर्शन मिलंदो? न, प्रतीक्षा ई कोन्हे। एतिरो विश्वास हुजे कि न, दम पोइ टुटंदी पहिरियों भगवान ईंदा। बूढ़ बुए नौका मिले कहे काहे चढ़ावो। संत चवनि था बुढ़ियासीं मरियासीं पाणीअ में, तूं ॿेड़ी खणी ईंदे पोइ त कंहिंखे चाढ़ींदे प्रभु? तूं असांजे लाश खे चाढ़ींदे? प्राण हलंदा हुजनि ऐं पहुची वञ त तूं भगवान आहे। भगवान अची आहे सैन्य महाराज जे लाइ, सदने जे लाइ, नामदेव महाराज जे लाइ। त प्रतीक्षा कयो। भगवान परीक्षा, तितिक्षा, उपेक्षा, समीक्षा इन्हनि सां न मिलंदा आहिनि। केवल प्रतीक्षा, प्रेम वारी, अखियुनि जे गोड़नि वारी। संतन गायो, किस लिए आस छोड़े कभी ना कभी, क्षण विरह के मिलन में बदल जाएंगे। अखरनि ॾे ध्यानु ॾिजो, शब्दनि ॾे। किस लिए आस छोड़े कभी ना कभी, क्षण विरह के मिलन में बदल जाएंगे। जंहिंखे विरह हूंदी उनखे ई मिलन थींदो। नाथ कब तक रहेंगे खड़े एक दिन, देख कर प्रेम आंसू पिघल जाएंगे। किस लिए आस छोड़े कभी ना कभी। भगवान कंहिंखे मिलिया? शबरी के वट जटायु अहिल्या जी के पास पहुंचे स्वयं छोड़ करके अवध। शबरी मैया, केवट महाराज, जटायु भक्त, ये टई भगवान ॾे न विया अथव। भगवान पाण आया आहिनि उन्हनि सां मिलण जे लाइ। एॾो लंबो सफ़र तय करे, रस्ता बदिले करे, पाण भगवान यादि करे भक्त खे भगवान वटि पहुता आहिनि। शबरी के वट जटायु अहिल्या जी के पास पहुंचे स्वयं छोड़ करके अवध। कैकेयी माता तो बहानो हुई। ये हैं घटनाएं सच तो भरोसा हमें, खुद ब खुद आप आ करके मिल जाएंगे। किस लिए आस छोड़े
कभी ना कभी। दर्श देने को रघुवर जी आएंगे जब, हम ना मानेंगे अपनी चलाए बिना। जॾहिं भगवान ईंदा, भक्तों ने भाव जो वर्णन तो करे कि भगवान खे छॾींदासीं कोन, जेतिरी देर भगवान लगाई आहे ओतिरो हिसाब वठंदासीं, जेतिरी प्रतीक्षा कराई आहे ओतिरो प्रेम वठंदासीं। छा कंदासीं? जाने देंगे ना वापस किसी शर्त पर, बस कमल पद पकड़ कर मचल जाएंगे। किस लिए आस छोड़े कभी ना कभी, फिर सुनाएंगे खोटी खरी आपको, और पूछेंगे देरी लगाई कहाँ। फिर निवेदन करेंगे न छोड़ो हमें। ये दर्शन जी भगवान जी मिलन जो भाव। फिर निवेदन करेंगे न छोड़ो हमें, प्रभु की जूठन प्रसादी पे पल जाएंगे। किस लिए आस छोड़े कभी ना कभी, स्वप्न साकार होगा तभी राम जी, जन पे हो जाए थोड़ी कृपा आपकी। पूर्ण कर दो मनोरथ ये राजेश का, जाने कब प्राण तन से निकल जाएंगे। किस लिए आस छोड़े कभी ना कभी, क्षण विरह के मिलन में बदल जाएंगे। किस लिए आस छोड़े कभी ना कभी। बोलो भक्तवत्सल भगवान की। आस रखो भाई, उम्मीद रखो, आशा एक राम जी से। हाँ, सॼी दुनिया जी उम्मीद है भगवान के छॾे, केवल भगवान जी उम्मीद कयो, दुनिया के छॾे। उल्टा कम कया आहिनि। रोज प्रभु खे अरदास, दातार विसर नाहीं दातार।